बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम रिश्तेदारों के नात खान शुक्र हुसैन तंजो तरफ़ा सिक भरियो सलाम। दोस्तों, हर वारे अव्हांखे मिलाईंदा आहियूं कंहिं नात खान सां, कंहिं शाइर सां, कंहिं आलिम सां, हाफ़िज़ सां, हर उन माण्हू सां जंहिंखे महबूब मदीना वारे साईं सां मोहबत हूंदी आहे। हिन वारे असां सिंध धरती ते ऐं महबूब मदीना वारे साईं जे उन आशिक़ सां गॾु आहियूं जंहिंखे अलाह जी महिरबानी सां ऐं महबूब मदीना वारे साईं जा ख़ासि करम आहिनि। अॼु असां गॾु आहियूं साईं अब्दुर्रहीम अज़मी साहिब सां, जेको महबूब मदीना वारे साईं सना सां गॾु शाइरी करण सां गॾु पाण सदारती एवार्ड पाण वठी चुका आहिनि। त वधीक अव्हांखे इंतज़ारु कोन कराइबो। जेके असांजे चैनल ते नवां आहियो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट शेयर कयो, त जीअं हीअ पोस्ट ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। त हलंदासीं साईं अब्दुर्रहीम अज़मी जे तरफ़। साईं अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम साईं। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर साईं दुआ अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा करो। कीअं पिया महसूसु कयो हिन महबूब जी मोहबत खे, जेका हीअ महबूबनि दुनियादारी खां हटी करे हीअ जेका सनाख़ानी आहे या शाइरी आहे, इनखे कीअं पिया महसूसु कयो आम दुनिया जी रुटिन खां हटी करे? साईं, उन नज़र सां ॾिठो वञे त आका जी जंहिं वटि सीने में सिक हे, महबूब जी मोहबत हे, अरबीअ जो जंहिं वटि इश्क़ आहे, त माण्हू चवंदा आहिनि त जन्नत अॻिले जहान में आहे, पर जेकॾहिं आका जो इश्क़ आहे त हिते ई उनखे जन्नत जी ख़ुशबू अचे थी। ऐं हीअ ईअं सम्झो दुनिया हीअ बि जन्नत आहे उनजे लाइ। बसि घणा सुवाल, मुंहिंजी छा मजाल आहे, मां अव्हां खां वेही एतिरा सुवाल कयां। बसि एतिरो अव्हां खां ज़रूरु पुछंदुसि त अब्दुर्रहीम अज़मी कीअं थियो? हालांकि त दुनिया में कई माण्हू आहिनि, शाइर आहिनि, ॿिया बि शाइर लिखनि पिया माशाल्लाह। हाजी ग़ुलाम नबी मैसर जन सॼी हिन खे सनाख़ाननि खे ईअं सम्झो हिकिड़ो पैदा कयो, इश्क़ उजागर कयो सॼी सिंध में, दुनिया में जेके महबूब मदीना सां मोहबत रखनि था। त अब्दुर्रहीम अज़मी उन खे कीअं महबूबनि सां एतिरी मोहबत ऐं इहो करम कीअं थियो, इहो थोरो असांखे पंहिंजे हिकिड़े ई सुवाल में असांखे जेकॾहिं वज़ाहत करे ॿुधायो। साईं, शाइरी हिकिड़ी कुदरत जी ॾात आहे। उनखे मां पंहिंजे शेर में ईअं बयानु कयां, दुखी पई चिणग का दिलि में, सिटूं अज़ ख़ुदि ठही आयूं। पर मुंहिंजी नंढाप जी उमिरि हुई, नंढो हुयुसि, ऐं इहा मुंहिंजी प्राइमरी तालीम वारी स्टेज हुई जो सिंध जो मशहूरु शाइर उस्ताद शौरा हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह जूं नातियूं ॿुधी असां ॾाढो मुतासिर थियासीं ऐं उनजो असां ते बि ॾाढो असरु थियो। ऐं उन सां खां मुतासिर थी करे मां पंहिंजे सिटुनि जो सफ़रु शुरू कयो। ऐं मां ईअं खणी चवां त मुंहिंजे नातिया शाइरीअ जो जेको मुहरक आहे उहो हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ताला। अच्छा, अव्हांखे हीअ जेको माना नंढे ॾिणाके वठी अव्हांखे मोहबत महबूबनि सां थी, उनखां पोइ अव्हां शाइरी लिखण जी, ऐं माशाल्लाह अव्हांजा जेके अल्फाज़ आहिनि, जेका अव्हांजी शाइरी आहे, उन्हनि खे असां ईअं कोन था सम्झूं त का ही अब्दुर्रहीम अज़मी कई आहे। इहो हिकिड़ो ख़ासि करम ऐं उहा वेल ऐं उन घड़ी सां लिखियल उहे सिटरूं आहिनि जेके सनाख़ान पढ़नि था ऐं जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि जे दिलनि ते असरु कनि था बाक़ाइदे सां। जेके बि इश्क़ वारा मोहबत वारा आहिनि, उन्हनि जे जिस्म में, रूह में उहे लही वञनि था। तक़रीबन उन सनाख़ान जी नात पढ़ण सां ई उहो महबूब मदीना वारे साईं जो उहो पूरो सॼो सफ़र दीदार करे, ऐं जेसि ताईं उहा सना हले थी, नात ॿुधनि था, तेसि ताईं हू पंहिंजी उहा सॼी मुकमल रुहानियत असांखे अव्हां इहो चंद घड़ियूं टाइम ॾिनो आहे। असांखे हीउ मैसेज कहिड़ो ॾींदो अॼुकल्ह जे नात ख़ाननि या शाइरनि जे हिसाब सां, त जेका हीअ दुनियावी माहौल जेको आहे हिन कहिड़ी तरफ़ पियो वञे, त उन हवाले सां अव्हां मैसेज कहिड़ो ॾींदो त हिन जेका गमा गम वारो दौरु आहे, नफ़्सा नफ़्सी वारो, हिन में आख़िर नौजवान तबिके खे छा करणु घुरिजे ऐं हू पंहिंजी कामयाबी जे लाइ कहिड़ो क़दम खणे? साईं, ख़ासि करे हाणे जेको हीउ दौरु हले पियो, त असांजो जेका न्यू जनरेशन आहे, असांजो जेको नओं नसुलु आहे, उहो ख़ासि करे वल्गर पणे न वञे पियो। ऐं ख़ासि करे सोशल मीडिया ते या फेसबुक ते अहिड़ियूं शयूं जेके अचनि थियूं, असांजो जेको आहे सो नओं नसुलु जेको आहे घणो इन गिलाज़त में लही आयो आहे, तबाह थी वियो आहे। हालांकि सोशल मीडिया ते भलियूं शयूं बि आहिनि, सुठियूं शयूं बि आहिनि,
ईअं बि न आहे त सोशल मीडिया सिर्फ़ु इन शयुनि सां भरियल आहे, पर असांजो नओं नसुल जेकॾहिं इन्हीअ वलगरपणे मां निकिरी अची पंहिंजे दिलि में इश्क़ रसूल पैदा कंदो ऐं सोशल मीडिया खे इन सुठे मस्बत अंदाज़ में इस्तेमालु कंदो त मां सम्झां थो त इन वलगरपणे मां निकिरी अची पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी जे बिगाड़ मां निकिरी अची हिकिड़ो सुठो सुधारो आणींदो। ऐं मुंहिंजी नए नसुल खे इहा ई सलाह आहे त सुठियूं सुठियूं जेके शयूं आहिनि नसीहत आमेज़ जेके शयूं आहिनि उन्हनि खे एडॉप्ट कनि, पंहिंजी ज़िंदगी में जज़्ब कनि ऐं जेके वलगरपणे वारियूं शयूं आहिनि उन खां हटी वञनि त उन में उनजी ज़िंदगी जो सुधारो उन में आहे। ख़ासि करे दीन जे तरफ़ अचनि ऐं दीन जे तरफ़ अचनि ऐं दीनी शयूं जेके उन्हनि खे सोशल मीडिया ते मिलनि, किताबनि में मिलनि, रिसालनि में मिलनि, महफ़िलनि में मिलनि, आम माण्हू खां मिलनि, उलमान खां मिलनि, जलसनि में मिलनि, त उन्हनि खे उहे एडॉप्ट कनि, उहे उन्हनि ते अमल कनि त इंशा अल्लाह ताला उन्हनि जी ज़िंदगी में वॾो सुधारो अची वेंदो। साईं, अवां पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़नि कहिड़नि शाइरनि सां जी मोहबत ऐं कहिड़नि कहिड़नि सना ख़ाननि सां गॾु अवां पढ़ियो आहे, उहा असांखे जोड़जी कया जोड़ त उन्हनि जी थोरी वज़ाहत कयो। साईं, तव्हां पुछो आहे कहिड़नि जोड़नि सां मां ॻायो आहे। हा, इहे हाजी ख़ान मोहम्मद चाचड़, उन सां बि मूं जोड़ में ॻायो आहे। ऐं असांजा उस्ताद आहिनि, उस्ताद लियाक़त अली चाचड़ सोहरवर्दी, उन सां बि मूं ॻायो आहे। साम्हूं फ़क़ीर ख़ैरदीन वेठो आहे, हाजी इक़बाल मलक, या ॿिया काफ़ी नात ख़ान आहिनि, मूं उन सां पंहिंजो हाल हबीबां पेश परियां कयो आहे। हा, इहो मां हिकु दफ़ो अॻ में अर्ज़ु करे चुको आहियां। इन साॻी ॻाल्हि खे वरी मां वरजायां, छो त हीअ सोशल मीडिया ई आहे त मां दोस्तनि खे इहा इस्तदा कंदुसि, मां दोस्तनि खे इल्तिजा कंदुसि, गुज़ारिश कंदुसि त हिन यूट्यूब खे सब्सक्राइब करे जेके जेके सुठियूं शयूं, यकीननि तव्हां सुठियूं शयूं रखो था, हा, इस्लामी चैनल खे जेको आहे सो ते सुठियूं सुठियूं शयूं रोज़ु ॾिसंदा रहनि ऐं उन ते अमल कनि ऐं इन शयुनि खे इग्नोर न कनि, इन खे बाक़ाइदे ॾिसंदा रहनि त सुठियूं शयूं हिन चैनल ते उन्हनि खे मिलनि थियूं ऐं मिलंदियूं रहंदियूं। साईं, अव्हांजी वॾी वॾी महिरबानी, असांखे अव्हां टाइम ॾिनो, अलाह असांखे आबाद कंदो। रब खां दुआ आहे त शल सदाईं अज़मी साहिब खे ईअं ई महबूब जे सदके ई सना ख़ानी ऐं हीअ जेका मोहबत आहे ईअं तव्हां क़यामत ताईं पंहिंजे बच्चनि खे बि इहा ई सदाईं सना ख़ानी सां ईअं अलाह साईं नवाज़े, असांखे ॾींदा इजाज़त हयाती रही त वरी अव्हांखे मिलाईंदासीं नए नात ख़ान सां, शाइर सां या हाफ़िज़ या आलिम सां। जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आहियो उनखे मां गुज़ारिश कंदुसि असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट कंदा हलो। अलाह साईं खे आबाद कंदो, जिते हूंदो ख़ुशि हूंदो।